काछे जे जाबलू नदी ने गाज ऐं गाज बंद वटि क़ाइम थियल आपाशी खाते वारनि जी आफ़ीज़ खंडर बणिजी वई। मुलाज़िम वरियनि खां ग़ाइब खाते मां पगारूं पिणु खणण लॻा। मुलाज़िमनि जी गैर मौजूदगी ऐं आबकलाणी मौसम में दादू ज़िले हेडक्वार्टर सां राब्ता मुनक़ता। नए गाज जे पाणीअ जे ख़तरनि जो बरवक़्त इतला न मिलण सबबि रवाइसी तबाहियुनि खे मोड़ ॾियण ते मजबूर। ख़बर मूजिबि काछे जे जाबलू इलाइक़नि ऐं नए गाज वटि सन 1938 में आपाशी खाते पारां क़ाइम कयल आफ़ीस बेमालिकी पयल इमारत जा कमरा बरसातनि दौरान ज़बून थी विया। आफ़ीस में मुक़रर मुलाज़िम वरियनि खां ग़ाइब सरकारी खाते मां पगारूं पिणु खणी रहिया आहिनि। आपाशी खाते पारां आफ़ीस उन मक़सद लाइ क़ाइम कई वई त जीअं नए गाज जे ख़तरनाक वहिकरनि जो बरवक़्त इत्तलाह ज़िले हेडक्वार्टर दादूअ ताईं पहुचाए सघिजे, जेको खाते जी नाअहली ऐं मुलाज़िमनि जी गैर मौजूदगीअ सबबि गुज़िरियल 20 वरियनि खां सिस्टम ऐं राब्तो मुअतल थियल आहिनि। जंहिं करे आबकलाणी मौसमनि दादू नए गाज जे पाणी सबबि इलाइक़े वासी तबाहियुनि खे मुंहुं ॾींदा रहिया आहिनि। पाणी जे ख़तरनाक वहिकरनि ऐं बंद टुटण करे इलाइक़े जा हज़ारे माण्हू माल मता ऐं घर रोड रस्ता गैर महफ़ूज़ रहिया आहिनि। पर सिंध हुकूमत तरफ़ां दादू ज़िले इंतिज़ामिया जे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ अॼु ताईं का बि कार्रवाई अमल में न आंदी आहे ऐं न ई वरी मुलाज़िम मुक़रर कया विया आहिनि। सालियानी करोड़नि रुपया बजट पिणु हज़म कई पई वञे। ॿिए तरफ़ गाज बंद जी निगरानी न थियण सबबि बंद जी हालत बि बदतर थी वई आहे। इलाइक़े जे सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाण अताउल्ला खची, वज़ीर लिगारी अली अहमद लुंड, जतो ख़ान खची, वज़ीर लुंड ऐं ॿियनि पारां नेब एंटी करप्शन चेयरमैन खे अपील कई आहे त गाज इरिगेशन आफ़ीस जी इमारत ते अमलो मुक़रर कराए करप्शन जी फौरी तौर ते जांच कराई वञे। मोहम्मद इस्माइल लांघा, डरुगबाला, दादू।